नाज़रीन, हज़रत दरगाह मुगरबी रहमतुल्लाह अलैह जे सालियाने उर्स मुबारक के मौके ते 27 तारीख़ भेरियूं निकिरंदियूं। मुझे पिक्चर जे पुठियां तव्हां ॾिसो था पुठियां त भेरियूं अचनि पियूं ऐं इहे भेरियूं हर साल हिन जॻह ते भरपूर नमूने सां निकिरनि थियूं। दरगाह मुगरबी खां ई निकतल दरगाह जूं जेके भेरीन वारी रैली आहे उहा शहर में पेची शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि जो गश्त करे वापसि दरगाह ते पेचे थी ऐं हर साल इन जी दस्तूर खे जारी रखियो वेंदो आहे ऐं दरगाह खां दरगाह ताईं जेका रैली आहे उहा ॾाढी दिलचस्प हूंदी आहे। साईं ख़लीफ़ो रसूल कुरैशी ऐं संदसि भाउ हाजी इमाम कुरैशी हथ मिलायो ऐं असांजे यूट्यूब चैनल ज़ेड चैनल जी सरगर्मियुनि खे उन जी वीडियोज़ खे पसंदि पिणु कयो।